बाबा बस जेका अॼु मूंसां थी आहे न बस मां उहो तव्हांखे ॿुधाए नथो सघां। माना त तोसां वाह जी थी आहे। हा रईस, जे उहो मूंखे पाणीअ में धिको न ॾे हा न त बस सम्झ मां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियो हुउसि। इहा ई त तुंहिंजी बदकिस्मती ऐं नाअहली हुई। हिकु गुप्ताम छोकिरी तोखां हथ मां छॾाए वई ऐं तूं वेठे पाणीअ में फिट कई। ओ रईस, मां मञा थो त बाबा मूंखां ग़लती थी आहे, अरबा ख़ता थी वई मूंखां, पर हाणे ॾिसो रईस तूं वॾो आहे बाबा, को सलाह ॾे, को मशवरो ॾे त हाणे छा कजे। थींदो वरी छा, कुझु बि कोन थींदो। इहा ॻाल्हि तव्हांजी सोराना सही, तव्हां वेठा आहियो त मालिक कंदो कुझु बि कोन थींदो, पर जेकॾहिं इन छोरीअ सोशल मीडिया ते अची गंद कयो पोइ त मां मरी वेंदुसि, काथो जो बि न रहंदुसि, सफ़ा असली मां त ईअं खणी सम्झ त लुड़ी वेंदुसि बाबा, टके जी थींदी मूंसां। हेठियनि ऐं मथियनि ऑफिसरनि जो मारो मां वेठो आहियां। बाक़ी जेकॾहिं छोरी सोशल मीडिया ते अचे थी त तूं कची न कजां। बसि रईस, इहे तुंहिंजो दिलि जायूं जेके आहिनि न, बसि इहे ई मूंखे जेको आहे न जीआरी वेठियूं। बाक़ी हिकिड़ी मूंखे ॾाढी टेंशन आहे, उहा इहा जेकॾहिं इहा ॻाल्हि मुंहिंजे मथियनि ऑफिसरनि खे पई न, डिपार्टमेंट में पई, त पोइ त बाबा मुंहिंजी नौकरीअ खे बि ख़तरो आहे। इन जो छा थींदो रईस वॾा, इन जो सोच। तूं जवाबु इहो चइजां त मूं ते इल्ज़ाम थी हणे। बाक़ी इंक्वायरी जेके कंदा उहे बि पंहिंजा ई ऑफिसर हूंदा न। पर उहा छोरी एॾी चालाक आहे, एॾी होशियार छोकिरी आहे जो मूंखे अलाए छो दिलि में उणितण आहे त उहा किथे न किथे मूंखे धकु कढंदी, बसि इन जी पार थो हुजे। सलमान साहब ॾाढो को ड्रिजणो आहे। असां त अजगर मर्दनि जा बि मुंठा मरोड़े मिटीअ में मिलाए छॾिया। ये त पोइ बि हिकु कमज़ोर औरत आहे। किथे बि जेकॾहिं तोखां का ॻाल्हि ॻरी थी वञे न त मूंखे ॿुधाइजे। सलमान साहब तूं मुंहिंजो जिगरी यार आहीं, इन करे हिकु ई लम्हे में तुंहिंजो मसइलो हल थो कयां। ठीकु आहे साईं, ठीकु आहे, वॾी महिरबानी। कुर्ब सर्दीदार थींदा, वेझो वेझड़दीदार थींदा, मुलाक़ातियूं थींदियूं, पोइ वरी रूबरू हवाले जेके तव्हांखे मां ॿुधाईंदुमि न, मज़ो न अचे त पोइ बसि सम्झो त पैसा वापसि। थैंक यू, ख़ुदा हाफ़िज़। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।